बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना आतैनाकल कौसर। मोहतरम नाज़रीन, जीअं त असांजी गुफ़्तगू उन्हनि मज़ालिम में थी रही जेके जनाब सैयदा ते ठाहिया विया ऐं उन ई जी असां अॼु 6 नंबर क़िस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। ऐं जनाब सैयदा ते थींदड़ पंजो ज़ुल्म उहो इहो आहे त जनाब सैयदा जी जेका दरबार में शान हुई उहा न ॾिनी वई। गोया के जनाब सैयदा खे मजबूर कयो वियो त हू दरबार में अचे ऐं जॾहिं पाण दरबार में आयूं त संदसि इज़त ऐं एहतराम न कयो वियो। हालात अहिड़ा बणाया विया जो जनाब सैयदा खे दरबार में अचिणो पियो। उन्हनि हालत मंझां हिकिड़ी हालत इहा त मौला अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम जी ख़िलाफ़त खे गसब कयो वियो। ॿी हालत फ़िदक खे गसब कयो। हक़ीक़त में जनाब सैयदा फ़िदक जो मुतालबे सां गॾु विलायत अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम जो ऐं ख़िलाफ़त अली अलैहिस्सलाम जो मुतालबो करणु वई हुई। ज़ाहिरन अगरचे फ़िदक हो जंहिंमें जनाब सैयदा ख़ुतबा फ़िदक में जेको असांजो शाहिद आहे, ख़ुतबा फ़िदक में जनाब सैयदा सभु फ़िदक जो थोरो ज़िक्र कयो आहे जेको हुन सां कलाम थियो। बाक़ी जनाब सैयदा पंहिंजा फ़ज़ाइल ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम जा फ़ज़ाइल बयानु कया। गोया कि इहो वाज़े करणु पई चाहे त इहो फ़िदक बि असांजी आहे, ख़िलाफ़त बि असांजी आहे। ऐं उन ई दरबार में जंहिं दरबार में जॾहिं बि जनाब सैयदा ईंदियूं हुयूं त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी करे जनाब सैयदा जो इस्तक़बाल कंदा हुआ ऐं इहो फ़रमाईंदा हुआ, मन अरफ़हा फ़क़द अरफ़हा व मन लम यअरिफ़हा फ़हिय इब्नती फ़ातिमता। जेको हिन खे ॼाणे थो सो ॼाणे थो, जेको नथो ॼाणे ही मुंहिंजी धीउ फ़ातिमा आहे। ऐं जनाब सैयदा जॾहिं दरबार में आयूं ऐं मुसलमाननि जो रवैयो चेंज थी चुको हो ऐं जंहिं दरबार में रसूल जनाब सैयदा खे पंहिंजी जॻह ते वेहारींदा हुआ उन ई दरबार में जनाब सैयदा खे वेहण जे लाइ बि न चयो वियो ऐं हालात एतिरा चेंज थी चुका हुआ जो जनाब सैयदा 3.5 घंटा बीठी रही। दरबार में केतिरो ॾुखियो वक़्तु गुज़रियो जंहिंमें कलाम मुबाहिसो जेको बि थियो एतिरो वक़्तु गुज़रियो जो जनाब सैयदा जॾहिं वापसि आई मस्जिद खां घर जंहिंजी दीवार सां मिलियलु हुई, जनाब सैयदा 9 सायूं खयूं ऐं तारीख़ गवाह आहे त जनाब सैयदा जॾहिं दरबार वही त जनाब सैयदा जा वार कारा हुआ ऐं जॾहिं वापसि मोटियूं संदसि वार सफ़ेद थी चुका हुआ। ऐं जनाब सैयदा जॾहिं पंहिंजे हक़ जो मुतालबो कयो त पहिरीं उन्हनि जुटलायो त अंबिया मीरास नाहिन छॾींदा त जनाब सैयदा उते आयतुनि खे तिलावत कयो। आयतूं तिलावत कंदी रही। गोया के उन्हनि खे इहो चई रही हुई, तव्हां ई त हुआ जेके हस्बुना किताबुल्लाह जा दावा कंदा हुआ त पोइ सलमान ऐं दाऊद जी विरासत जो छा कंदो, हज़रत ज़करिया जी दुआ जो छा कंदो जेको पंहिंजे लाइ वारस घुरे रहियो आहे। या ईअं बयानु कंदी रही ऐं गोया के एतिरे क़दुरु चई त ऐं इब्न कुहाफ़ा, छा तूं पंहिंजे पीउ जो वारस थी सघे थो, ऐं पंहिंजे पीउ जी वारस नथी थी सघां। ऐं उन ई खां पोइ जॾहिं उन्हनि गवाह तलब कया, जनाब सैयदा गवाह ॾिना ऐं उन्हनि वरी इहो चयो त का लिखत अथई, तॾहिं जनाब सैयदा लिखत ॾिनी। जॾहिं उहा लिखत इब्न कुहाफ़ा वटि आई त उन ई लिखत जी तस्दीक जे लाइ दरबार में वेठल साहबियुनि खे ॾिठो। चई हीअ लिखत ॾिसो, छा वाक़ई रसूल जी आहे। हिकु साहबी वटि उहा लिखत आई ऐं जनाब सैयदा बीठी रही ऐं जॾहिं सभिनी चयो त इहा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लिखत आहे त उते हिकु कमीणे इहो ॾिसी लिखत
पंहिंजे कब्ज़े में आंदी ऐं लिखत बेअदबी कई लिखत जी। उन खां पोइ फाड़े करे टुकड़ा उछलाए ज़मीन ते उछलाई ऐं जनाब सैयदा उहे टुकड़ा चुंडे करे वापसि आई ऐं मायूस थी आहियूं त मुसलमान असांखे हक़ न ॾींदा। बसि इंशाअल्लाह बाक़ी मज़ालिम जनाब सैयदा ते आहिनि उहे बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।